जीअं त असांखे 4 महीननि खां अरसो मथे थियो हुयो असांजे मुर्शिद आला हज़रत मखदूम शाह महमूद हुसैन कुरैशी साहब जन खे जेल जे सऊबतुनि खे कटण जे लाइ। हिन वक़्तु जेको असांखे उमेदु हुई सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान मां, उहा असांजी उमेदु पूरी थी ऐं ॾाढी ख़ुशी थी त असांजे आला मुल्क जे पाकिस्तान जे आला अदालतुनि मां असांखे साईंअ खे ऐं ॿियनि खे इंसाफ़ मिलियो आहे। असां वरी बि पंहिंजे पारां जमायत गौसिया पारां पंहिंजे मुर्शिदनि करीमनि खे साईं ज़ैन हुसैन कुरैशी साहिब जन खे ऐं गौसिया जमायत जे जुमिले फ़क़ीरनि खे ऐं हिन शख़्सियत सां मोहबत कंदड़ अक़ीदत मंदनि सभिनी खे पाकिस्तान जे बाशूर अवाम खे असां मुबारकबाद ॾियूं था जिन आला अदालतुनि असांजे साईंअ सां इंसाफ़ कयो आहे। ऐं अॻिते बि इहा तवक़ो रखंदासीं त हर मज़लूम जो आवाज़ु आला अदालत में पहुचंदो त उते इंसाफ़ थींदो। इहा असांखे वॾी ख़ुशी थी आहे मुर्शिदनि करीमनि जे ज़मानत जी। असां वरी बि पाकिस्तानी अवाम खे ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जे खे इहा मुबारकबाद सॼे अवाम खे ॾियूं था जिन असांजे मुर्शिद सां इंसाफ़ कयो आहे ऐं साईं जन खे आज़ादी नसीबु थींदी इनशा अल्लाह। गौसिया जमायत जेके बि मुर्शिद गौस जा मुरीद, असां जेके बि मुरीद पंहिंजे मुर्शिद आका खे मुबारक चऊं था, साईं ज़ैन हुसैन सोणे खे ऐं साईं मखदूम शाह महमूद हुसैन सोणे जे ऐं कुल खुल्फ़ा जेके बि आहिनि असां उन्हनि खे बि मुबारक चऊं था। ऐं असां थोरा आहियूं सुप्रीम कोर्ट जा, जंहिं असांजे मुर्शिद सां इंसाफ़ करे आज़ादी कई, असांजी ॾाढी दिलि ख़ुशि कई वई आहे ऐं ख़ुशि आहियूं। ऐं अलाह जो हबीब कंजो असांजे मुर्शिद खे ता क़यामत ताईं आबाद ऐं ख़ुशि रखंदो। आमीन। मुर्शिद शाह महमूद कुरैशी की आज़ादी से गौसिया जमात को और पाकिस्तान की दूसरी अवाम को मुबारकबाद पेश करते हैं।